प्लाज़ा शॉपिंग मॉल में बाहि सबब फौतियुनि जो अंग चोड़ा थी वियो। 22 ॼणा ज़ख़्मी। DIG साउथ जी तस्दीक। रेस्क्यू इख़्तियारियुनि जो चवणु आहे त ऑपरेशन दौरान 2 ॿार समेत 5 उज़वा मिलिया आहिनि जेकी सुञाणप जहिड़ा न आहिनि। 33 कलाकनि खां पोइ बाहि ते मुकमल ज़ाब्तो आंदो वियो। कोलिंग ऐं मलबो हटाइण जो कमु जारी। चीफ ऑफ फायर ऑफिसर इमारत खे ख़तरनाक करार ॾींदे चयो त इमारत कमज़ोर थी चुकी आहे। अंदरि वञणु ख़तरनाक आहे। कुझु देरि रेस्क्यू अमल करे ॿाहिरि निकिरी ईंदा आहिनि। गुल प्लाज़ा में बाहि छंछर जी राति 10:15 वॻे लॻी हुई। गुल प्लाज़ा में बाहि लॻण बैदि 59 शहरी गुम थी विया। गुम थी वियल जे वारसनि जो पुलिस सां राब्तो। पुलिस जो चवणु आहे त वारसनि तरफ़ां ॾिनल नंबरनि ज़रिए 26 ॼणनि जी लोकेशन गुल प्लाज़ा ई आहे। 3 मार्च ते माण्हुनि जे फाथल हुजण जो ख़दशो आहे। वापारियुनि जे सट ते सोग में कारोबारी मर्कज़ बंदि रहंदा। गुल प्लाज़ा के बाहि वारे वाक़े ते सदर आसिफ अली ज़रदारी ऐं वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो वॾे वज़ीर सां राब्तो। सैयद मुराद अली शाह गुल प्लाज़ा में लॻल बाहि सबब नुक़सान बाबति आगाह कयो। सदर तरफ़ां फायर फाइटर फुरकान शौकत जी बहादुरी जी वाखाण। सिंध हुकूमत के सिविल एवार्ड लाइ नामज़द करण जी दरख़्वास्त। वज़ीर आज़म पारां गुल प्लाज़ा सान्हे ते गहरे ॾुख जो इज़हार। इमारतुनि में फायर सेफ्टी निज़ाम मज़बूत करण ते इत्तफ़ाक़। क़ौमी असेंबली जे स्पीकर सदार अयाज़ सादिक पारां गुल प्लाज़ा वाक़े ते अफ़सोस जो इज़हार। संदसि चवणु आहे कराची में पेश आयल वाक़े ते क़ीमती इंसानी जानियूं ज़ाया थियण ते अफ़सोस थियो आहे। ॾुख जी हिन घड़ी में मुतासिर कुटुंबनि सां गॾु आहिनि। ज़ख़्मी जी जल्द सिहतयाबी लाइ दुआ कई। पाकिस्तानी हवाई फ़ौज जे F-16 जो 52 जहाज़नि ते ॿधल दस्तो मश्क़ुनि में शिरकत लाइ सऊदी अरब पहुची वियो। ISPR जो चवणु आहे त स्पेयर्स ऑफ विक्ट्री 2026 में 10 मुल्कनि जूं हवाई फ़ौजूं शिरकत कंदियूं। मश्क़ में पाकिस्तान, सऊदी अरब, अमरीका, बरतानिया, फ्रांस ऐं ॿिया मुल्क शामिल आहिनि। मश्क़ुनि जो मक़सदु हवाई फ़ौजुनि में हिकु जहिड़ाई वधाइणु आहे। जदीद हवाई जंगी अमले तरबियत ॾिनी वेंदी। नाइट कंपोज़िट एयर ऑपरेशन मश्क़ जो इहो हिसो आहे। मज़बूत इंटेलिजेंस ऐं इलेक्ट्रॉनिक वारफेयर ते ख़ासि ध्यानु ॾिनो पियो वञे। हवाई फ़ौज बिना रुकजण जे सऊदी ताईं सफ़र कयो जंहिं ऑपरेशनल सलाहियत साबित करे ॾेखारी। इस्लामाबाद हाई कोर्ट जे 3 मुस्तकिल जजनि कसम खणी वरितो। इस्लामाबाद हाई कोर्ट जे चीफ जस्टिस सरदार मोहम्मद सरफराज डोगर 3 जजनि खे अलॻि खणायो। मुस्तकिल जज तौरु कसम खणंदड़नि में जस्टिस मोहम्मद आसिफ, जस्टिस मोहम्मद आज़म खान ऐं जस्टिस इनाम अमीन मिनास शामिल। कानून वारी वज़ारत सदर जी मंज़ूरी सां 3 जजनि जी मंज़ूरी जो नोटिफिकेशन जारी कयो हो। क़ौमी असेंबली जो इजलास अॼु शाम 5 वॻे थींदो। इजलास जी 16 नुकाती एजेंडा जारी। नई मुख़ालिफ़ धुर जे अॻवान महमूद ख़ान अचकज़ई जे इजलास में शिरकत जा इम्कान। वफ़ाक़ी राजधानी में निजी तालीमी इदारनि जी रजिस्ट्रेशन ऐं रेगुलेशन बाबति तरमीम बिल 2026 ऐवान में पेश कयो वेंदो। रेलवे जी मुंतक़िली बाबति तरमीम बिल 2026 मंज़ूरी लाइ आंदो वेंदो। उमरकोट वेझो अणॼातल शख़्स जो लाश हथ पुरानी सब्जी मंडी वारे इलाइक़े जी आरा मशीन मां लाश मिलियो। इतला ते पुलिस पहुची लाश सिविल अस्पताल जे सर्द खाने मुंतक़िल करे छॾियो। पुलिस जो चवणु आहे त फ़ौती जिस्म ते ज़ख़्म या तशद्दुद जो निशान मौजूदु नाहे। वधीक जांच कई पई वञे।
स्कूल वेझो नारी सां ज़्यादती वारे वाक़े जी जांच मुकमल। नारी जे ॾाॾी नूं ख़ातून जी फरियाद ते आडी 44 थाणे जे 6 पुलिस एहलकारनि खिलाफ़ केस दाख़िल। जवाबदार लाकअप हवाले। जवाबदारनि में एएसआई मेहराब सुंदरानी, हेड कांस्टेबल अब्दुल नबी, सिपाही गुलाम यासीन नूनारी, खादिम हुसैन जखरानी, वीर हसन बंबल ऐं बरकत जखरानी शामिल। सदर ट्रंप ईरान के सुप्रीम लीडर के कत्ल करण की कोशिश कंदो। अॻूणो अमरीकी सफ़ीर डान शेपेरो जी दावा। वरी ख़बर इदारे के इंटरव्यू ॾींदे डान शेपेरो चयो आहे त आयतुल्ला खामनई हाणे 86 वरे जो बीमार माण्हू आहे। तंहिं करे ईरान के हिन वक्त नई क़यादत की ज़रूरत है। एक वॾो अमरीकी सामूंडी बेड़ो जल्द विच ओभर में हूंदो, जेको न रुगो ईरान ते हमले के आसान बनाईंदो पर ईरान के जवाब की सूरत में दिफ़ाई तैयारी में पिण मदद कंदो। अमरीका ईरानी फौज ते वधीक हमला करे सके थो। सुप्रीम लीडर आयतुल्ला सैयद अली खामनी ते कंहिं बि हमले के ईरानी कौम खिलाफ मुकम्मल जंग जो ऐलान समझो वेंदो। ईरानी सदर मसूद पशयान खबरदार करे छॾियो। समाजी राबतनि वारी साइट एक्स ते जारी कयल बयान में ईरानी सदर चयो आहे त अमरीका ऐं उन जे इत्तेहादियुनि पारां लागू कयल गैर इंसानी पाबंदियूं ऐं डिघी दुश्मनी ईरानी अवाम के पेश ईंदड़ मुआशी मुश्किलातुनि जो हिकु वॾो सबबु आहे।